अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि बाश ख़ैर सां हूंदव। साथियो चवंदा जा शाइरी रूह खे गरमाए नथी सा मंज़िले मक़सूद खे पाए नथी। शाइरी वॾो जहान शाइर कुझु ॿिनि सिटुनि में पूरो तख़लीक़ अहिड़ी करे छॾींदा आहिनि जो तव्हां पढ़ण सां ई लफ़्ज़ दिलि मां वाह वाह निकिरींदा आहिनि। शाइर चाहिनि त घणो कुझु बदिला पंहिंजी शाइरी ज़रिए क़ौमुनि खे जाॻाईंदा आहिनि, शाइरी ज़रिए पंहिंजा मुख़्तलिफ़ इज़हार कंदा आहिनि। जीअं हीअ हिकिड़ो किताब जो टाइटल आहे बारिशनि खे भॼाए छॾींदड़ शाइरी। बिल्कुलु साथियो, शाइरी अहिड़ी शइ आहे जो माना आफ़ाक़ी जेका शइ भिटाई जी शाइरी आहे। शेख हया सॼी सिंध में काज़ी कादन जेके ॿिया सचल सामी आहे। जीअं शेख हया चयो आहे, ही हेॾो संग्राम साम्हूं आहे नारायण शाह, मां गोली कंहिं ते हलायां। अहिड़ियूं कुझु घणियूं शाइरी आहे। बेसिकली मां नसर जो माण्हू आहियां, नज़म मूंखां न पुॼंदो आहे। इन जी रदीफ़, काफ़िया, वज़न, बहर, छंद विद्या, शइ जे बारे मूंखे घाड़े टेड़ी का ख़बर न आहे। सिर्फ़ु सुठी शाइरी पढ़ंदा आहियूं, सुठी शाइरी मस्तु लॻंदी आहे पढ़ंदा आहियूं। जीअं पोयनि सालनि में शाइरी जी भरमार हुई, शाइरी किताब धड़ाधड़ छपिजी रहिया। हाणे हिन साल 23-24 में नावलनि जी भरमार लॻी पिया, नावल छपजनि था पिया। सो शाइरी शाइर बिल्कुलु क़ौमुनि जा अमीन थींदा आहिनि, क़ौमुनि खे उत्साह ॾींदड़ आहिनि, बेस शाइरी हुजे। सो साथियो, वीडियो खे अॻिते वधाईंदे आगाज़ करण खां अॻु में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक कमेंट कंदा ऐं पंहिंजे संगतनि सां वंड कंदा त वॾा लख लाइक। साथियो, ॿ किताब आहिनि, हिकु शाइरीअ ते, हिकु शाइरीअ जो। बख़्शल बाग़ी नवाब शाह जो साथी, सुठो दोस्त, सुठो शाइर, सॼी सिंध में शाइरी ज़रिए पंहिंजो पाण खे मञता ॾींदड़, शाइरी ज़रिए पंहिंजो पाण खे साबित कंदड़ सुठो शाइर, सुठी शाइरनि में। सो हुन जा ॿई किताब आहिनि। ॿिन्ही किताबनि खे जेको आहे सो तारीफ़ ॾींदो हलां। हीअ आहे लफ़्ज़नि जा रेशमी लहजा, सिंधी शाइरी जो अभ्यास, बख़्शल बाग़ी। हीअ असांजो नौजवान साथी बख़्शल बाग़ी, जीअं हिन किताब टाइटल आहे, नवाब शाह सां जो तालुक़ु आहे। जेको आहे सो हीअ किताब रखियल मोराई ॿ लफ़्ज़ रखियल मोराई, मोरे जो ॾाढो सुठो अदीब, लेखक, शाइर। अॼु जे नौजवान शाइर जेकर पंहिंजे हमसर शाइरी अभ्यास खे बि मथे लेवल ते खणी अची जंहिं लेवल ते हू पंहिंजो शेर तख़लीक़ करे रहियो आहे, त पक सां वसंदड़ केतिरनि अदबी हासिलात मां हिकु अहम हासिलात हूंदी। असांजो दोस्त शाइर बख़्शल बाग़ी कंहिं बि ग़ैरअदबी मुहिम जोई खां सवाइ शेरी अदब जो जंहिं रफ़्तार सां अॻिते वधी रहियो आहे, शेरी अदब में अॻिते वधी रहियो आहे, उहा रफ़्तार उहो सभु अॻुवाट ॿुधाए रहियो आहे त सिंधी अदब में केतिरी कुशादी जॻह पंहिंजे भाङे में आणींदो। बख़्शल बाग़ी जो हीअ हमसर शेरी अदब बाबति सजल किताब जेतिरो तनक़ीदी किताब जा अभ्यास ई किताब आहे, पर ख़ुशी ॾींदड़ ॻाल्हि उहा आहे त हिन किताब खे लिखण ते पंहिंजे नक़ाद खे सुजाॻ रखियो आहे, जंहिंजो अखियूं लगातार खुलियल आहिनि, जंहिं सबबु हू हर लेख में नज़र अची रहियो आहे। बख़्शल पंहिंजे लिखियल हर अभ्यास में तनक़ीद जे आस पास ज़रूरु गुज़रियो आहे, जंहिं सबबु संदसि हीअ अभ्यास हिकु ई वक़्तु ॿ कम सरंजाम ॾियनि था। हिकु अभ्यास जो, ॿियो तनक़ीद जो तहक़ीक़ात उहो अॻु हीअ आहे, पर सच पुच मूंखे संदसि वणण वारो अहम सबबु हीअ आहे त हू तनक़ीद वटां लिखंदे किथे बि तकलीफ़ न थियो आहे, जेका कंहिं बि लेखक जी अहम सुञाणप हूंदी आहे। बिल्कुलु रखियल मोराई जा लफ़्ज़ जेको आहे सो ठहिकी अचनि था पिया। ही बख़्शल बाग़ी जा छपियल किताब आहिनि, 13 किताब ऐं मुर्तब कयल 3 किताब, 17 किताब जो तख़लीक़ार आहे, हुनजी तख़लीक़ पुख़्ती आहे। हीअ शाइरी जो अभ्यास आहे, जेके सॼी सॼा मुख़्तलिफ़ शाइर आहिनि उन्हनि ते हिन अभ्यास कयो आहे। किताब ताज़ो आयो आहे, मार्केट में पियो आहे, हिन काल ज़रिए तव्हां घुराए सघो था, घर वेठे तव्हांखे इदारो मोकिलींदो, सहूलियत आहे ऐं सॼी सिंध में पियो आहे। हे सिटा आहे जेको आहे सो जेके शाइर जा मजमूआ आहिनि, शाइर उन्हनि ते हिन जेका टिपका टिप्पणी कई आहे। सो पाण टाइटल जे पढ़ंदासीं त वीडियो वॾी थी वेंदी ऐं तव्हां असां सभु बोर थींदा। सो जेका आहे सो वीडियो जी हिकु हद मुक़ररु कई आहे, जेका 8 मिंटनि खां अॻिते न, पोइ त अॻिते 2-3 मिंट वधी वेंदा आहिनि जे सुठो हूंदो आहे, त ॿियो वरी 8 मिंट खां हेठि यूट्यूब जी क्राइटेरिया में उहे वरी ॿिए माना में हलिया वेंदा। हीअ जेके मुख़्तलिफ़ शाइरनि जंहिंजे बख़्शल बाग़ी कलम खयो आहे, लिखियो आहे, हीअ जेको आहे सो शाइरी मजमूआ कुल 40 जेके आहे सो शाइर आहिनि जंहिं ते हिन लिखियो आहे दोस्त। सो किताब मार्केट में पियो आहे, नओं आहे। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इंफॉर्मेशन ॾियणु आहे, वठणु न वठणु तव्हांजी मर्ज़ी आहे। किताब जेको आहे सो 300 में 350 सुफ़्हनि जो किताब मिले त पोइ अञा छा खपे।
शाइरी जे हवाले खां, शाइरी जे अभ्यास जे हवाले खां बख़्शल बाग़ी जा फ़ैन आहियो, उन जा पढ़ंदड़ आहियो, उन जे हल्के अहबाब जा माण्हू आहियो त हीअ किताबु ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदो। लफ़्ज़नि जा, रेशमी लहजा जा, सिंधी शाइरी जो अभ्यास, बख़्शल बाग़ी। ऐं साथियो, हीअ किताबु बारिशनि खे भॼाए छॾींदड़ शाइरी बख़्शल बाग़ी जी शाइरी जो किताबु आहे। अॻ में मां शाइरी जे किताबनि ते घटि तबसरो ॾिनो आहे, सवाइ भिटाई शेख अयाज़ जे। मूं ॿियनि किताबनि ते तबसरा शाइरी जा न ॾिना आहिनि, छो त मां अॻ में वाज़े करे चुको आहियां त मां नसर जो माण्हू आहियां। मूंखे तारीख़, सियासत, फ़लसफ़ो, नाविल, कहाणी, मज़मून ऐं जेको आहे खाका, सफ़रनामा, आत्म कथा, बायोडेटा, ऑटोबायोग्राफी, उहे पसंदीदा शोबा आहिनि। शाइरी बि सुठी हूंदी त पढ़ी वठंदासीं। इहे वासदो मोए इंडिया मूं ॿ लफ़्ज़ लिखिया आहिनि बख़्शल बाग़ी लाइ, सो तव्हांजा ॾाढो कोट करणु ज़रूरी सम्झ में पए। बख़्शल बाग़ी खे मूं रूबरू कोन ॾिठो आहे, पर हिन जूं अखियूं ॼण सुञातो लॻंदियूं आहिनि। अहिड़ियूं अखियूं आहिनि जेके अहसासु छिलकाईंदा आहिनि, काइनात सां पंहिंजूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, पर ईअं कहकशां ॻोल्हे वठंदियूं ऐं जेके सॼी शाइरी खे झिरकाईंदियूं आहिनि। हिन सच ज़ज्बनि सां तरबतर हूंदी आहे। मूंखे त लॻंदो आहे त बख़्शल जी सिग्नेचर ट्यून ई जज़्बो आहे, जंहिं जज़्बनि जा बदिल रूप हिन जे फ़िक्री अंदाज़ खे शाइराणो बणाइनि था। हुन सिंध जे गज़ल में नवाण जा सवास फूकिया आहिनि। हिन जी गज़ल धक धक कंदो ॿुॾबो आहे। बख़्शल बाग़ी जा शाइराणा मजमूआ ज़ाहिर थींदा रहिया आहिनि। उन्हनि जो तख़लीक़ अंदाज़ वधीक ताज़ो आहे। सादगी सजाता बख़्शल जी शक्ति आहे। बख़्शल खे ख़बर आहे त केरु पाणी खां महांग हूंदो, केरु पाणी खां महांग आहे, पर मच्छी पाणी में जीअंदी आहे। बख़्शल बाग़ी आहे गुल जीअं कमंदो त बिल्कुलु बि न, हा बल फहिलजणु ज़रूरु सभु पसंदि कंदो आहे। फहिलजणु सुहिणा जीअं उहा सुहिणाण हिकु मख़सूसु सुञाणप क़ाइमु करे रही आहे, जा बख़्शल खे बि मुनफ़रद बणाए रही आहे। वासदियो मोहे जा लफ़्ज़ आहिनि बख़्शल बाग़ी लाइ। केतिरो भलो आहे कीअं, तव्हां पाण जेको आहे सो पढ़ो ऐं राय ॾियो। हीअ किताब बि साॻे ॿिए दिन इदारे छपियो आहे। हीअ मार्केट में आयो आहे, पर वठण इदारे सां कॉल करे घुराए सघो था, या हीअ इदारे जा मुख़्तलिफ़ शहरनि जा जेके बि हिन जा बुक स्टॉल आहिनि, उन्हनि ते हीअ जेको आहे सो की जिते रहंदड़ आहियो, हीअ तव्हांजे ॾाढो वेझो आहिनि त घुराए सघो था, पढ़ी ॾिसो। हीअ तव्हांखे 500 रुपए में किताबु पइजी वेंदो। हीअ संदसि शाइरी जो किताबु आहे। सो हीअ जेको आहे सो किताबु लॻभॻि 400 सुफ़्हनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें जेको आहे सो शाइरी, गज़ल, गीत, वायूं जंहिंमें शामिल आहिनि। सो बख़्शल जी शाइरी पढ़णु चाहियो, वठणु चाहियो, उन जे आहियो पढ़ंदा आहियो त हीअ तव्हांजी किताबु तव्हांजे लाइ महबूब जो इशारो आहे, ज़िंदगी ख़्वाब जो नज़ारो आहे। बख़्शल बाग़ी नौजवान शाइर नवाब शाह जो साथी, सुहिणो प्यारो माण्हू, उनजा किताब ॿई तव्हांजे साम्हूं आहिनि। किताबनि जो तारीफ़ ॾिनो आहे। किताबनि जे इदारनि जा कॉल फ़ोन नंबर ॾिना आहिनि। वठणु चाहियो, घुराइणु चाहियो त तव्हांजे साम्हूं नथा वठणु चाहियो, तव्हां राज़ जा राणा आहियो। वेंदे वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख साथियो ख़ुशि रहो, आबाद रहो।